उमेश लूण कहिड़ो वापरणो खपे? तव्हां अच्छे लूण खे बंदि करे पिंक सॉल्ट हेल्दी जे चक्कर में चालू कयो हुजे त हीअ वीडियो तव्हांजे लाइ। आयोलाल सभई चओ झूलेलाल। अच्छो जेको तव्हांजो लूणु आहे उन में आयोडीन हूंदो आहे। जेको तव्हांजो पिंक लूणु आहे उहो तव्हां केतिरो बि नेचुरल हुजे, उन में केतिरो बि घटि सोडियम न हुजे, पर उन में आयोडीन न अथव। तव्हां अच्छो जेको आयोडाइज़ लूणु आहे उनखे तव्हां सही मात्रा में खाओ था त उहो तव्हांजे लाइ सुठो आहे। हीअ तव्हांखे थायरॉइड जहिड़ी बीमारी बि ॾी थो सघे। हिन में सोडियम घटि आहे त हिन जी क्वांटिटी तव्हां वधीक पाईंदा छोकी हुनखे टेस्ट आणणो आहे तव्हांखे। हीअ तव्हांजी नंढी क्वांटिटी में बि तव्हांजे लाइ टेस्ट ॾींदो तव्हांजे खाधे में। तव्हांखे ख़ाली ध्यानु रखिणो आहे कि WHO जेको बि मात्रा तव्हांखे रिकमेंड कई आहे उन में तव्हां हुनखे खाओ था। हीअ तव्हांजे लाइ बहितरु आहे। ऐं ईअं नथो चवां कि पिंक सॉल्ट तव्हां फ्रूट जे मथां केॾी महिल पाए करे खाईंदा त नुक़सानकारक आहे त इहो बि सुठो ई, पर हिन जा वधीक फ़ाइदा अथव। हिन जे चक्कर में तव्हां अच्छो लूणु बिल्कुलु बंदि करे छॾियो आहे त उहो तव्हांजे लाइ वधीक नुक़सानकारक आहे।